लाल बख्श डायरी साहब की फरमाइश थी अदा संगत मास्टर मंजूर जो आशिका ईद की रात अजीब न आयो ओ ईद न जात में ईद जे कान त सुठा कपड़ा अदा खल्क कंदी आखरी गुलाम नबी गरीब जी अज दगन में हुई दी अथ में आस उम्मीद रब आनी दुसहिन ईद ते उन्हनि जे काण्या अगन जन सां जोड़ी वाल अकेलन जा ईद ते भला हुंदा केड़ा हाल गुलाम नबी परदेस ते जन जे सजन लाया साल तू केड़ा हाल अवाल तो वठी बेचारन खां अल्लाह में उम्मीदूं हुंदियूं के उम्मीदूं पूरियूं थींदियूं के रहिजी नहीं दियूं आशिक बेचारे के कपड़ा आने बिनन मास्टर मंजूर जो की आऊं केडी भी कोशिश क्या पर उन जे सिट बराबर नथो थी सगा पर दोस्त जो हुक्म है टमाटरन के चए तो ही कपड़ा लटा मुझे केड़े कम जा ई सब शयूं वनी फकीरन के जवाब अल्लाह जी पर की अर्ज के मुजाई दवारा लटा वजी फकीर के जो इहे मुंडियूं सोना सगा वजी फकीर रखे जो मुजाई दवारा लटा वजी फकीर रखे जो यार जे जुदायात ईद केड़े कम जी यार जे जुदायात ईद केड़े कम जी कल्हाने पैया दिल जेत कम जी इहे मछू इहे पल्ला बनी फकीर रखे जो इहे मछू इहे पल्ला बनी फकीर रखे जो काई गाल करे वक्त न गुजारियो ईद वारियों गालियों करे मुखे नरवारियो मूसा काई गाल करे वक्त न गुजारियो ईद वारियों गालियों करे मुखे नरवारियो इहे मिठायुन जा डब्बा वनी फकीर रखे जो इहे मुंडियूं सोना सगा इहे मुंडियूं सोना सगा वनी फकीर रखे जो मुजा ई दवारा लटा वनी फकीर रखे जो मुजा ई दवारा लटा वनी फकीर रखे जो अल्लन अलस्ती जमा पंहिंजे नसीब के ईद न कराई सोने मुंह जेड़े गरीब के मौला सलामत अल्लन अलस्ती जमा
पंहिंजे नसीब खे ईदन कलाई ईदन कराई सोने मुझे गरीब खे मुंहिंजूं शयूं सभई अदा वञी